ईरानी सदर इब्राहिम रईसी कराची जो दौरो करे रहियो आहे। कायदे आज़म जी वज़ारत हाज़िरी भरे दुआ घुरंदो। सिक्योरिटी हाई अलर्ट। शारा फैसल ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक लाइ बंद। ईरानी सदर इब्राहिम रईसी तरफ़ां अल्लामा इक़बाल जी वज़ारत हाज़िरी गुलनि जी वर्खा करे फातिहा ख़ानी खां पोइ महिमाननि जे किताब में तासरात कलम बंद। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो चवणु आहे त इसराइल ख़िलाफ़ जंग में फ़लस्तीनियुनि जी सोभ थींदी। ग़ज़ा जी शहरनि जी भरपूर हमदर्दीअ ते पाकिस्तानी क़ौम साराह जोगी आहे। पाकिस्तान में कंहिं बि क़िस्म जी ओपराइप नाहे। पाकिस्तान ऐं ईरान जूं दिलियूं हमेशह जुड़ियल रहंदियूं। सिक्योरिटी ख़दशनि सबबि ख़्वाहिश बावजूद जलसे खे ख़िताब न करे सघियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सदारत हेठि फुल कोर्ट इजलास। 6 जजनि तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे ख़त बाबति जो जाइज़ो। हुकूमत गुम थियल माण्हुनि बाबति सोशल मीडिया ते वावेला खे रद्द करे छॾियो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त गुम थियल माण्हुनि बाबति केतिरी रिपोर्टूं जाली साबित थियूं आहिनि। ग्वादर हमले में मारिजी वियल दहशतगर्द बि गुम थियल निकिता। हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जो अहसासु आहे। अता तारड़ जो चवणु आहे त मुल्क तरक़ीअ जे रस्ते ते हली रहियो आहे। स्टॉक मार्केट तेज़ीअ जा सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। तहरीक इंसाफ़ नंढी चूंड में धांधली बाबति वावेला कई जंहिंमें का सचाई नाहे। नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ JWC जा ओबावड़ी ऐं जमाल शाह में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त 2 साल गुज़रण बावजूद प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण अफ़सोस जोॻो अमल आहे। नींगरी खे बाज़ियाब कराए अॻवा में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हैदराबाद जे इलाइक़े घमणाबाद में मस्तानी नींगरी सां इज्तिमाई लॼा लुट। 2 जवाबदार गिरफ़्तार। 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि नींगरीअ खे ख़र्ची ॾियण बहाने ज़्यादती कई आहे। ऐं सिंध में बारदाणे जी खोट बरक़रार। आबादगार सरापा एहतजाज। सखर लाड़काणे मेहर शेख भिरकियो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त खुराक खाते जी नाअहली सबबि आबादगारनि खे बारदाणो न मिली सघियो आहे।